रात कंडियारो पुलिस मोहतरम असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी यूसी शमीर देरे जो वाइस चेयरमैन मोहतरम महबूब बबड़े जे घर ते दीवार जो तक़दुस पाईमाल कयो आहे। पुलिस सर्च ऑपरेशन कयो आहे। कंडियारो असद नबी खींची मोबाइलूं वठी मोटरसाइकिलूं वठी उनजे घर ते राति जो 3 बजे दीवारूं टपी अंदरि पुलिस घिरी आहे ऐं महबूब रड़ियूं कयूं हकड़ूं कयूं त बाबा मां महबूब बबड़ो आहियां ऐं एसए जे लाइ महबूब जे दरवाज़ो खोलियो त एसए न मुड़ियो। एसए जो कंडियारो महबूब जा नंढड़ा नंढड़ा बचड़ा कंडियारे में तव्हांखे ख़बर आहे त सिटीअ में बचड़ा पढ़ाइण जे लाइ हर को चवे थो त हिते सुठियूं सुठियूं अकेडमियूं त ॿारड़ा पढ़ाइजनि। नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा राति जो उथारिया अथई। पूरो घर हुन सर्च कयो आहे ऐं हुन ज़हनी टार्चर कयो आहे। दीवार जो तक़दुस हिन पाईमाल कयो आहे। सो असां सख़्तु ॾुखारा आहियूं। हीअ असांजो साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह साहिबु, ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर, असांजा हमदर्द दोस्त। असां हे दोस्तनि गॾिजी इल्तिजा था कयूं मोहतरम मोहसिन ज़ियाउल हसन लंजार साहिब खां, IG सिंध खां, DIG साहिब खां त फिलफोर इन जो नोटिस वठी इनखे सस्पेंड रिवेट कयो वञे ऐं हूअं ई बि हिन खां अमन अमान ॾाढो आहे। राति कंडियारे में फुरूं थियूं आहिनि, रोज़ाना जे बुनियाद ते फुरूं मामूल बणियल आहिनि। अमन अमान हिन जे वस जी ॻाल्हि न आहे। हीअ वंगारो वही ऐं इज़त वारनि माण्हुनि जे घर जे ख़बर अथई बाबा जेकॾहिं तूं एॾो भलो ही, एॾो तूं पाण खे गुंडो थो सम्झी त तूं चोरनि खे वञी गिरफ़्तार कर जेके फुरूं था कनि। राति बि उन्हनि फुरूं कयूं आहिनि। बाईपास ते शहरनि में अंदरि घरनि में चोरियूं थियूं थियनि। तूं इज़त वारनि माण्हुनि जे घर में सियासी तोखे ख़बर न आहे त महबूब बबड़ो तालके जो उहिदेदार आहे, इज़त वारो माण्हू आहे, हेॾो सारो फ़िक्र आहे, हिते पंहिंजे घर में रहे थो। असांजे हिन वॾी बेइज़ती कई आहे। असांखे यकीन आहे त असांजे हिननि ॻाल्हियुनि जो नोटिस वरितो वेंदो। ॿी सूरत में असांजो मुतालबो आहे त जेकॾहिं हिनखे रिवेट सस्पेंड करे असांजी इज़त जेको आहे बहाल न कई वई त असां ॿी सूरत में कंडियारो बाईपास धरणो हणी बंदि कंदासीं ऐं मुकमिल 24 कलाकनि जी असां ॻाल्हि कयूं था त 24 कलाकनि जे अंदरि जेकॾहिं हिनखे रिवेट सस्पेंड ऐं न हटायो वियो त ॿी सूरत में असां कंडियारो 24 कलाकनि खां पोइ बंदि कंदासीं। कंडियारे में हड़ताल जी शटर डाउन हड़ताल ॾींदासीं ऐं सभिनि माण्हुनि खे ख़बर आहे असां नज़रियाती कारकुन आहियूं। जॾहिं बि असां पुराणे दौर में बि हुयासीं त असांजे घरनि में कॾहिं पुलिस जुरियत न कई। हींअर त असां जेको आहे उहिदेदार आहियूं। हींअर बि जेकॾहिं पुलिस इहो असांजो वंगार वहण जेकॾहिं बंदि न कई त ॿी सूरत में असां धरणो हणी बंदि कंदासीं ऐं असांखे यकीन आहे त असांजो नोटिस वरितो वेंदो ऐं जेसि ताईं असांजे इन्हनि ॻाल्हियुनि ते नोटिस न वरितो वेंदो तेसि ताईं असां धरणो न खोलींदासीं। जीअं त मुंहिंजे तालके जो सदर साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह साहब, मुंहिंजे ज़िले जो उहिदेदार कारी अब्दुल हकीम गांगरो साहब ऐं मुंहिंजी ही पार्टी जा उहिदेदार साईं दरबान शाह साहब, डॉक्टर माजिद साहब, अदो इमदाद ऐं सॼी ही पीपल्स पार्टी जा वर्कर जेको आहे सो वेठा आहिनि। राति 3 बजे असांजो SHO अब्दुल नबी खिची पुलिस जा अटाला वठी ऐं अची मुंहिंजे घर ते जेको आहे सो चढ़ाई कई अथई। चढ़ाई करण खां भितियूं क्रॉस भितियूं टपी ॾाकणनि तां मथे पुलिस जेको आहे सो आई आहे ऐं उन खां पोइ मां दरवाज़ो जेको आहे सो खोलियो आहे। मूंखे वठी आया आहिनि। दरवाज़े खोलण खां पोइ SHO अब्दुल नबी खे चवां थो खिचीअ खे त तूं मूंखे नथो सुञाणी, त उन खां पोइ बि मूंखे ॿाह में वरितो अथई। मुंहिंजी ॿाह घर हली तज़लील कई अथई ऐं माना पंहिंजो कमरनि जी सर्च जेको आहे सो कई अथई। उन खां पोइ मोटी आवाज़ मूं चयोमांसि तो मुंहिंजे इज़त जो तक़दुस जो तो मुंहिंजो ज़लील कयो आहे, ख़्वार कयो अथई, तो मूंखे बेइज़्तो कयो आहे, कंहिंजी वंगार थो वही। जंहिंजे करे मां सॼी राति जेको आहे सो 3 बजे खां पोइ निंड न आई। कारी साहिब खे उथारियो, सभिनी खे सॼो शहर जेको आहे सो गॾु थी वियो। मुंहिंजे तालके जो सदर जेको आहे पहुतो आहे ऐं आउं ज़िम्मेवार माण्हूअ जे हैसियत सां पीपल्स पार्टीअ जो तालके जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियां ऐं बिरादर जो मुख्य माण्हू आहियां। जॾहिं मुंहिंजी एतिरी तज़लील ऐं मुंहिंजी बेइज़ती कई वई आहे, मां इज़त वारो माण्हू आहियां। मां सभिनी जे ॾुखनि सुखनि में कमु अचण वारो माण्हू आहियां। पंहिंजे बिरादरनि जा ॿियनि जे बिरादरनि में फ़ैसिलनि कंदड़ माण्हू आहियां। जॾहिं मुंहिंजी इज़त महफ़ूज़ न आहे त पोइ कंहिं आम माण्हूअ जी बि इज़त महफ़ूज़ न हूंदी। असद नबी खिचीअ खे मुंहिंजे ज़िले जे उहिदेदार जेको ऐलान कयो आहे, असद नबी खिचीअ खे
24 कलाकनि में सस्पेंड रवट ऐं उन ते FIR दाख़िल कई वञे त मुंहिंजी बेइज़ती मुंहिंजी इज़त जो तक़दुस पामाल कयो अथई। जे न कयो वियो त जेको कारी साहब ऐलान कयो आहे त 24 कलाकनि खां पोइ नेशनल हाईवे ते धाणू हणंदासीं। मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर आसिफ अली ज़रदारी साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं अदी फरहाल तालपुर साहब, CM सिंध सैयद मुराद अली शाह साहब ऐं होम मिनिस्टर मोहतरम ज़िया हसन लंजार साहब जेको असांजो बॉस आहे, मां उनखे अपील ऐं गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे ही SSP रावल खोसो जेको हिते दादलो रखियल अथसि असद नबी खिची उहो माण्हुनि सां ज़्यादतियूं थो करे ऐं जॾहिं मूं जहिड़े माण्हूअ जी बेइज़ती तक़दुस पायमाल कयो वियो आहे। मां हितां जे MPS MNA ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर सुहेल अख्तर अब्बासी साहब ऐं पार्टी जे जनरल सेक्रेटरी मसरूर अहमद राजपर साहब ऐं मां ज़िले जे क़यादत तालकनि जे उहिदेदारनि ऐं सॼी सिंध जे क़यादत पीपल्स पार्टी खे अपील ऐं गुज़ारिश थो कयां त हिन SHO असद नबी खिचीअ खे जेको आहे सो सस्पेंड रवट ऐं FIR दाख़िल कई वञेसि ऐं हुनखे ख़बर पए त किन वर्करनि जी जेलनि जी ऐं चङनि माण्हुनि जी बेइज़ती कीअं कई वेंदी आहे। हुन ते घर ते पुलिस चाढ़े कया छा मुतालबो कयो छा चवंदव? वाक़ियो आहे त असांजो पार्टीअ जो तालके जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे ऐं असांजी यूनियन काउंसिल असेंबली जो वाइस चेयरमैन आहे महबूब अब्दुल साहब ज़िम्मेवार माण्हू आहे ऐं उन ते इहो जेको चढ़ाई थी आहे त असां हुनजी मज़म्मत था कयूं ऐं अगरि का ॻाल्हि हुजे हा त उनखे ॿुधाए हा SHO त भाउ तूं में हीउ ॾोह आहे या तुंहिंजे पोयां हीअ इंफॉर्मेशन आहे त पोइ त तव्हां कंहिं ते बि रेड करे सघो था भली केतिरो पावरफुल माण्हू हुजे, पर ईअं बिला जवाज़ बिला सबबु करणु इहो तमामु जेको आहे सो ग़लति अमल आहे ऐं असां पंहिंजी पार्टी जी क़यादत खे बि ॿुधायो आहे ऐं असां उमेद था कयूं त असांजी सिंध गवर्नमेंट ऐं असांजी लीडरशिप उन ते एक्शन वठंदी ऐं इंशाअल्लाह ताला ही जेको आहे महबूब अबले साहब सां नाजाइज़ी त वधी थी आहे पर इंशाअल्लाह असां पंहिंजी क़यादत मां इहा उमेद रखूं था ऐं पंहिंजी गवर्नमेंट मां उनजो अज़ालो ज़रूरु थींदो। जीअं असांजे कारी साहब ऐं महबूब साहब जेका डिमांड कई आहे त बिल्कुलु मां पोइ चवंदुसि त उनखे जेको आहे सो उन ते अमल थियणु खपे ऐं हिनजी जेको आहे सो अज़ालो थियणु खपे ऐं इंशाअल्लाह ताला उहो थींदो। जेकॾहिं न थींदो त असां पंहिंजे वर्करनि सां गॾु आहियूं दुख सुख में ऐं जीअं बि चवंदो महबूब अबड़ो साहब असां उन सां हर हाल में हर ॻाल्हि में गॾु आहियूं।